बेबका हिन ज़िंदगीअ जो ही बि हिकिड़ो आ मिसाल। बेबका हिन ज़िंदगीअ जो ही बि हिकिड़ो आ मिसाल। आ उमिरि घटि तस्वीर खां साहिबे तस्वीर जी लाइक़े इज़्ज़तो एहतराम पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं असांजी अदी साबिक़ा डिप्टी स्पीकर सिंध ताहाल MPA सिंध अदी रियाना लगारी ऐं स्टेज ते वेठल सिविल सोसाइटी जा दोस्त ऐं मुंहिंजी PTLF सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि तालुक़नि डिवीज़न जा सदूर साहिबान पिंडाल में वेठल हिन इलाइक़े जा मोज़िज़ ऐं मोहतरम साथियो मुंहिंजो तव्हांखे सलाम। वाहे त सूंहं वारनि आ सॼो अची पहुता आहियूं। कुर्बदारनि आ सॼो अची पहुता आहियूं। जीअं साईं सालम चयो त नवाब शाह हलिया वञो आहे, पर त हूअं त हो कमुकार बि मूंखे घणो, पर प्यार वारनि आ सॼो अची पहुता आहियूं। दोस्तो, अॼु तव्हां असां सभु सिंध जे मुख़्तलिफ़ तालुक़नि खां मुख़्तलिफ़ ज़िलनि खां सिंध जी कुंड कुर्छ मां जेके हिते सभु पहुता आहियूं, उहे हिकु अहिड़े अरड़े इंसान खे भेटा ॾियण जे लाइ पहुता आहियूं जंहिंजो नालो मोहम्मद मूसा लगारी आहे। हीअ ठठे जी चीकी मिटी जंहिं तारीख़ खणो ठठे जी, ठठो ऐं सिजावल ॿई पाण में भाउर आहिनि, हिकु नंढो आहे त हिकु वॾो आहे। मां चवंदुसि न ठठे जी चीकीअ मिटीअ तारीख़ जा वर्क खोलजनि त वॾा माण्हू पैदा कया आहिनि। उहे अदबी हिसाब सां खोलजनि त सिंध जे अदबी हल्के खे बि हिन ठठे जी सरज़मीन वॾा नाले वारा अदीब पैदा करे हिन हाणे। सियासत जे हिसाब सां उन जा नाला खणजनि त हिन ठठे जी चीकीअ मिटीअ सिंध खे वॾा पाए जा सियासतदान पैदा करे हिन हाणे। मुक़रर जी हिसाब सां जेकॾहिं ज़िक्र कजे त हिन ठठे जी सरज़मीन रसूल बख्श पली जे जहिड़ो बि वॾे पाए जो मुक़रर पैदा कयो। जेकॾहिं असांजो वास्तो उस्ताद नॾे सां आहे, उस्तादनि जे हवाले सां ॻाल्हाइजे त हिन ठठे जी सरज़मीन असांखे जानमो जमाली पैदा करे ॾिनो, जंहिं असांखे अहिड़ो मोर्चो ठाहे ॾिनो जो अॼु पने आकले जे उस्ताद बि मजबूर थियो साईं मोहम्मद मूसा जे किरदार ते त असांखे हुनजे ॻोठ वञिणो आहे, हुन जे किरदार खे भेटा ॾियणी आहे।